नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त के भिरयास्टी में खबर दींदाल भिरयास्टी में रॉयल सेंटर अस्पताल में वैक्सीनट्रन की मुतालबन की मञता लाइ भुख हड़ताल ऐं धरणो हणी वैक्सीन के अमल जो मुकम्मल बाइकाट किया वो, जैं सबब ताज़े ॼावल ॿारनि ऐं गुड़ारी औरतुनि समेत 11 बीमारी की बचाव वाली वैक्सीन जो अमल मुकम्मल बंद थी वो, जैं सबब अस्पताल में वैक्सीन कराइण लाइ ईंदड़ मरीज मायूस थी मोटी विया। उन मौके ते वैक्सीनट्रन अॻवाननि मोहम्मद अयूब, लियाकत लाड़क, गुलाम दस्तगीर ऐं ॿियनि एहतियात कंदे चयो त सिहत खाते पारां असांखे सर्विस स्ट्रक्चर बहाल नाहे कयो ऐं असांजा जायज़ मुतालबा मंजूर करण बजाय असांखे प्रेशराइज कयो पियो वञे ऐं असांखे नौकरियुनि मां सस्पेंड ऐं शोकाज़ नोटिस जारी कया था वञनि। हिननि वधीक चयो त असां वैक्सीनट्रन नटण उस में 3 ॾींहनि ताईं मुतालबनि जी मञता लाइ भुख हड़ताल ऐं धरणो जारी रखण जो ऐलान कयूं। अगर असांजा मुतालबा न मञिया विया त असां 3 ॾींहनि बाद सिंध असेंबली जो रुख कंदासीं, जिते धरणो हणी एहतिजाज कयो वेंदो। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।